वल आकिबतु लिल मुत्तकीन वल जन्नतु लिल मुमिनीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदना नबीना व शफीए ज़ुनूबिना व तबीब क़ुलूबिना मौलाना व मौलाए सकलैन जद्दल हसनैन बिल कासिम मुहम्मद। सुम्मा अस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्सा व तहरहुम तत्हीरा। अस्सलातु वस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्नुल हुसैन व अला औलादिल हुसैन व अला अस्हाबिल हुसैन। अम्मा बअदो फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल हुसैनो मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन नजात। सलवात पढ़ो मलंदा। खालिक अकबर की बारगाह में दुआ करो तो खुदा बानियान जो फर्श अज़ा विशाल असां जो पढ़ण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। चौॾहं जे सदके साईं रियाज़ शाह जो ही एहतमाम उनजे बचड़नि ऐं उन्हनि जे बिरादरनि ख़ुसूसन डॉक्टर हबीब शाह खुदा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आले मोहम्मद जे सदके खुदा चौॾहं जे सदके तव्हां सभिनी अज़ादारनि जी मौला जे आशिक़नि जी उलमाए किराम जी ज़ाकिरीन इज़ाम जी ख़तीब हज़रात जी मौला हिफ़ाज़त फरमाए। जेके ख़ाली झोलियूं खणी आया हो मूं समेत खुदा तव्हां सभिनी जूं नेक झोलियूं नेक तमन्नाऊं खुदा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। दुआ जे क़बूल वास्ते बुलंदतर सलवात। नारे तकबीर अल्लाहु अकबर माशाअल्लाह। अल्लाह किबरिया जो नारो जे खुदा असां जे ज़हन में फिक्र में उथण में वेहण में बुलंद ऐं बाला ऐं आला आहे। ईअं बुलंद आवाज़ सां नारे तकबीर अल्लाहु अकबर
माशाअल्लाह। छो त अगे असां ते मुसलमान एतराज घणो कंदा आहिनि त शिया हमेशा नारे तकबीर जो नारो भी आस्ते हणाईंदा आहिनि, नारे रिसालत जो नारो भी आस्ते हणाईंदा आहिनि, नारे हैदरी भले पढ़ण वारो आस्ते चवे, हेठ जेके मौला जा आशिक हूंदा आहिनि, हेठ जेके वेठा हूंदा आहिनि फर्श अज़ा ते मौला जा अज़ादार, पढ़ण वारो भले आस्ते हणाए, हू बुलंद आवाज़ सां जवाब ॾींदा आहिनि। माना उनखे इहा ख़बर आहे ऐं उनजो एतराज़ भी इन ॻाल्हि ते आहे त हमेशा शिया ने हैदरी करार नारे हैदरी जो जवाब तेज़ ॾींदा आहिनि। मां चवां थो नारे हैदरी जो जवाब कीअं न ॾियनि। तवजो आहे मुंहिंजी तरफ़। बस चंद मिंटनि जे अंदरि वधीक मां टाइम न वठंदुमि, क़िबला साईं खे टाइम ॾियां। एतराज़ कंदा आहिनि त नारे तकबीर भी तव्हां आस्ते हणाईंदा आहियो, नारे रिसालत भी आस्ते हणाईंदा आहियो। मां त पहिरियां ई तव्हांखे अर्ज़ कयो त नारो उनजो त हणो पहिरियों जेको पूरी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। अली जो भी मालिक उहो आहे त मोहम्मद जो ख़ालिक भी उहो। पर जे कदे उहो अल्लाह पाण चवे त मुंहिंजो अली आला है, मुंहिंजो अली बुलंद आहे, जेको अली सां मोहब्बत रखंदो उहो मूंखे भी वणंदो, जेको अली जे दरवाजे ते ईंदो उहो मूंखे भी पसंद ईंदो। यानी मालूम थी वियो जेकॾहिं हुन एतराज़ कयो, अॼु एतराज़ जो जवाब हिकु ई खोड़ आहे त खुद खुदा पाण थो अॼु मोकिले करे चवे, जिब्रील जी रब्बे जलील अल्लाह जी आवाज़ आई, जिब्रील वञ अॼु यारे देरे में साईं रियाज़ शाह वटि मुंहिंजे वली जो ज़िक्र हली रहियो आहे। तवजो आहे अलाए न, मुंहिंजे वली जो ज़िक्र हली रहियो आहे। परवरदिगारा कहिड़ो छा आहे उहो कमु त ॿुधाए न वञी कयां त सही। तवजो आहे अलाए न। हेडी जो गर्मी में आया हो, हेडी शिद्दत सां जो पंध करे आया हो, इन लाइ आया हो त आया उन अज़ीम ज़िक्र में आया हो त यकीन ॼाणो जॾहिं हितां वेंदो त कुझु खणी वेंदो, खाली न वेंदो। आया या अली सलामत रहो। आया उन अज़ीमन जे ज़िक्र में आया हूं, आया उन दरसगाह में आया हूं जंहिंमें साईं मुंहिंजो पढ़ियो न ख़िदमत अली कंबराणी। मौला सलामत रखे तव्हां खे भी, उन्हनि खे भी, पढ़ण वारनि खे भी, ॿुधण वारनि खे भी, कराइण वारनि खे भी। त याने मालूम थी वियो त ही दरसगाह उहा आहे जेको ईंदो हिक लम्हे जे लाइ पर बणिजी हो वेंदो आहे। साईं वाह। मां उन नारे वारी पॉइंट का पहिरियां ई तव्हां खां नारा वरिता आहिनि। यकीन कयो मुंहिंजे हिसे जी मजलिस थी वई आहे। हाणे अल्लाह जो हुकुम थियो, जिब्रील जी रब्बे जलील वञ जेके यारे देरे में मौला जा आशिक, मुंहिंजे वली जा आशिक, मुंहिंजे अली जा आशिक ऐनुल्लाह जा नारा था हणनि, यदुल्लाह जा नारा था हणनि। ओ परवरदिगारा उते कहिड़ो छा आहे? अल्लाह जी आवाज़ आई, जेके जेके मुंहिंजे वली जे नारे सां, जेके जेके मुंहिंजे अली जे नाले सां, जेके जेके ऐनुल्लाह जे नारे सां, जेके जेके यदुल्लाह जे नारे सां पंहिंजा हथ बुलंद कनि, जिब्रील जेकी हथ इहे अञा हेठि न अचनि, जेका ख़ैरात घुरनि अता करे छॾे। मालूम थी वियो हाणे जेकॾहिं एतराज़ कहिड़ो आहे मुसलमान खे त पोइ असां सां न, पहिरियां त पंहिंजे मालिक सां करे। जे अगर एतराज़ कहिड़ो त सबील ते, न्याज़ ते, ज़िक्र ते, त पहिरियां पंहिंजे ॾाॾे आदम सां करे। केरु चवंदो त मुंहिंजो आदम ॾाॾो नाहे, पोइ छा चवंदो नहीं जियो अबू तुराबा बेशक। सलामत रहो, सलामत रहो। मौला तव्हां खे आबाद रखे। यकीन कयो न, इहा मोहब्बत आहे, इहो इश्क आहे, इहो जज़्बो आहे। हाणे तव्हां ॿुधायो गर्मी असर करे नथी या न? गर्मी असर इंशाअल्लाह न कंदी। छो त असां ज़िक्र उन में वेठा आहियूं जेको खुमे गदीर में चवे पियो त मथे ते जेके कपड़ा अथव उहे बि लाहियो, पेरनि में जेका जुती पातल अथव, नालेन पातल अथव उहा बि लाहियो। या रसूल अल्लाह, एॾो वॾो कहर, एॾो वॾो ज़ुल्म छो था कयो? अल्लाह जे हबीब ॿुधायो, ख़बरदार मता बाद में फिरी वञो त मोहम्मद को ऐलान ई न कयो हो। मता मोहम्मद ॼाणे कयो न,
पर यकीन कयो फिरी वया मोहम्मद जे हूंदे भी फिरी वया ऐं कुछ त अॼु ताईं फिरियल आहिनि जेके न जिक्र तो पसंद अचे न हुसैन जी सबील थी पसंद अचे न हुसैन मौला जो न्याज़ तो पसंद अचे हिकड़ो त मां अॼु क्लिप पे ॿुधा ईअं फेसबुक ते अची वई त वो चए पियो न मजलिस ॿुधो न न्याज़ कयो न सबीलू कयो मां दिल में चयुमि त रुगो उनखे उन जे लाइ इहो ई जवाब काफ़ी आहे त तोखे एतिराज़ कहिड़ो आहे हुसैन जे नाले मालूम थी वियो हुनखे एतिराज़ ईअं आहे हू चवंदा आहिनि पंहिंजनि जे दरमियान त ही हुसैन हुसैन या हुसैन जूं हिकु मर्तबा जॾहिं असांजे गलनि मां असांजी घिटीअ मां हिन मातम जूं सदाऊं बुलंद कंदा वेंदा आहिनि हे त हिकु मर्तबा हलिया वेंदा आहिनि असांजा ॿार या हुसैन ॿार ई मना कहंदा आहिनि